पहुचाईंदासीं जिते इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी थी आहे, जंहिंमें केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी थियण जा इतला साम्हूं अची रहिया आहिनि। ॻोठ बाघाई चांटिया साम्हूं इंडस हाईवे ते हादसे जे इतला ते रेस्क्यू टीमूं रवानियूं थी वयूं आहिनि। ख़ैरपुर नाथन शाह खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी थी आहे, केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी थियण जा इतलाब साम्हूं अची रहिया आहिनि। ॻोठ बाघाई चांटिया साम्हूं इंडस हाईवे ते हादसे जे इतला ते रेस्क्यू टीमूं बि रवानी थी वयूं आहिनि। ख़ैरपुर नाथन शाह खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी थी आहे, केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे मसरूर असगर शाह। जी मसरूर, छा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां? जी बिल्कुल, ॻोठ बाघाई चांडिया साम्हूं इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी थी पई आहे। केतिरनि ई मुसाफ़िरनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। रेस्क्यू टीमूं हादसे वारी जाइ ते रवानी थी वयूं आहिनि। ॿुधायो पियो वञे त कोच कराची खां लाड़काणे वञी रही त वाट ते हुन सां हादसो पेश आयो आहे। हिन वक़्तु खैरपुर नाथन शाह तालका अस्पताल मां एम्बुलेंसूं बि रवानियूं कयूं वयूं आहिनि, पर हिन वक़्तु ताईं अञा ज़ख़्मी जेके आहिनि तालका अस्पताल में न पहुता आहिनि। ऐं ॿुधायो पियो वञे त काफ़ी तइदाद आहे ज़ख़्मियुनि जो जिन जी हालत ख़राब आहे। जेॾां रेस्क्यू टीमूं रवानियूं आहिनि उन्हनि खे रेस्क्यू कयो पियो वञे। जी वरी महिरबानी नाज़रीन, ख़ैरपुर नाथन शाह खां तफ़सील ॾिना आहिनि मसरूर असगर शाह। अवां खे ॿुधायूं पिया त इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी थी आहे, जंहिंमें केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि।